अस्हाबिही व बारिक वसल्लिम तस्लीमा। हेॾे तवज्जो आहे। साल कोन आयो हुउसि, चाक न हुउसि। अव्हां कावड़िया ज़रूर हूंदो यार, धकु कढियईं, पर मां वरी तव्हां ते कावड़ त तव्हां धकु कढियो, पुछण बि कोन आया हो। हा ईअं थींदो आहे। आख़िर मौलवी बि माण्हू आहे। अव्हां जे लेखे त मौलवी काठ जो ठहियल आहे। न को बीमार थींदो, न को मथे में सूर पवंदुसि, न को बुख लॻंदसि, न को कमु अथसि, न को बिरादर अथसि। का शइ कान्हे का, बसि 24 कलाक पियो हलंदो। मौलवी बि तव्हां जहिड़ा माण्हू आहिनि, बिरादर, उथी वेठी, कम कार, मथो सूर बरो सभु। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला जेका ज़िंदगी जे सां हबीब जे ज़िक्र में गुज़रे। बाक़ी कॾहिं कॾहिं जे किथे गैर हाज़िरी थिए त असांखे शौक़ु कोन हूंदो आहे त तव्हांखे धकु कढूं। मजबूरी थी पवंदी आहे, जंहिं मजबूरी जे करे न अची सघंदा आहियूं। मां अॻे साल हाजी साहब खे फोन कयो, अलाह सी हाजी साहब खे बि ज़िंदगी अता करे। मूं चयोसीं मां चाक नथी पियां, हलण जहिड़ो कोन आहे, सफ़र नथो करे सघां, साईं हाकिम शाह खे ॿुधाए छॾिजां। मुंहिंजो हाजी साहब चयोसीं मारे छॾियो, हिते सॼी जमात बसि असां सां विढ़ंदी। मुंहिंजो अलाह कंदो कान विढ़ंदी, दुआ कयो जे हयाती हूंदी त भले इंशाअल्लाह ताला पिया ईंदासीं। मुंहिंजा दोस्तो अर्ज़ु पे कयुमि तव्हांजे ख़िदमत में, हिकिड़ो अजीब वाक़ियो आयो आहे यादि त हू जहान क़ब्रुनि वारो हिन जहान खां 1000 दफ़ा वधीक भलो आहे। हिकिड़ो वाक़ियो तोखे ॿुधायां, सचो सचो चओ सुभान अल्लाह। मुझी सलाह तो दुआ करो। बाहर परे परे गोठाऊं, किचड़ गप किचरो, ऊंदा ही रात घणो ही हाणे टाइम थी वियो। भला हीअ ॻाल्हि करे पोइ बसि था कयूं। दुरूद मुझे हबीब अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद वालिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। हेॾे तवज्जो कयो, सभई चओ सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद। हिंदुस्तान में हिकिड़ो ॻोठ आहे जंहिंजो नालो आहे रेवाड़ी। छा ॾाढे त चओ रेवाड़ी। दोस्तो अदीदो, शुरूअ में उहा रेवाड़ी जो ॻोठ तमामु नंढड़ो आहे। उन रेवाड़ी जे ॻोठ में हिकिड़ी औरत आहे। उन औरत रनज़ाल यतीम मिस्कीन कुराड़ी आहे। उन जो को आहे वाही कोन्हे। शहर जे माण्हुनि खे रहम पवंदो आहे त उनखे मानी ॾींदा आहिनि। उन माई रेवाड़ी वारी औरत हथ सां चरखो कटियो, छो त 4 पैसा कमाया। छो उन पैसनि मां मरण जे टाइम ते पंहिंजे लाइ कफन वठां। हथ जे कमाईअ जो हलाल जो कफन हुजे, चो सुभान अल्लाह। उन्ही ज़माने में महांगो कोन हो, सस्ताई हुई। माई कमाए कमाए 70 रुपया गॾु कया। घणा? 7 घणा? 70 न 7। 1 2 3 4 5 6 7 घणा गॾु कयईं? 7। उन जे पाड़े में हिकिड़ो माण्हू रहंदो आहे, सुबुह जो बुखियो राति जो ढावल, राति जो बुखियो सुबुह जो ढावल। ॾींहुं खाए त राति कोन्हे, राति खाए त ॾींहुं कोन्हे। उन कुराड़ी खे ख़बर पई त मुंहिंजो पाड़ेसरी आहे, बुख थो मरे पियो। माई हुनखे घुराए चयो, अब्बा चए जी अम्मा तूं यतीम मिस्कीन आहे, कमाए कमाए थको आहे, तुंहिंजी पूरत कान थी थिए। मां पंहिंजे कफन जा 70 रुपया रखिया आहिनि, उहे तोखे वाट अल्लाह जे कर्ज़ थी ॾियां।
मूंखे मोटाए ॾिजां जॾहिं छनी इन्ही 7 रुपयनि मां वञी वापार कर मन तुंहिंजो चाढ़ो थी पवे पर वाइदो कर मूंखे मोटाए ॾिजां कि हाओ अम्मा मां तोखे मोटाए ॾींदुसि माई हुनखे 70 रुपया कढी ॾिना हज़रत मौलाना गौस अली कलंदर वॾो आलिम थी गुज़रियो आहे उन किताब लिखियो आहे तज़किरा गौसिया इहो किसो उन में लिखियल आहे उन 7 रुपए जा वञी बाज़ार मां गिदरा वरिता मार्केट मां वठी बाज़ार में वञी विकियाई शाम जो उनखे 7 रुपयनि मां 14 रुपया मिली विया वरी बे दिहाड़े उन 14 जा गिदरा वरतई मुंहिंजा दोस्त थी वरी बे दिहाड़े उहे 40 जा थी विया 3 दिहाड़े मुंहिंजा दोस्त उहे गिदरा पैसा वठंदो हुयो ॾोकड़ गॾु थींदा विया एतिरे क़दुर जो हिन जो सामान माल एतिरो वधी वियो जो रिवाड़ीअ ॻोठ खे छॾे बे मुल्क ॾे हलियो हुयो जे खानपुर मां को छॾे दादू वञे दादू मां छॾे हैदराबाद वञे हैदराबाद मां कराची हलियो वञे वापार वधंदो वियो वॾनि शहरनि ॾे हलंदो वियो 12 साल गुज़री विया पंहिंजे वतन मोटी कोन आयो हिनखे ख़बर कान पई त मां छा कयां पैसा कंहिंजा हा उहा कुराड़ी हिन खां मुर्गो विसरी जागो था 12 साल खां पोइ दिलि में सोची वञ मां अरबपति थी वियो आहियां करोड़पति थी वियो आहियां पर उहो मूंते महिरबानी त माईअ जे 7 रुपयनि जी हुई हुन मूंखे चयो हो त कफ़न जा पैसा आहिनि मूं 12 साल माईअ जी संभाल करण लॻी आहे वञा त सही माईअ जो कहिड़ो हाल थियो उतां पंहिंजे वापार वारी कोठी तां हलियो पाण सां पैसनि जो चेक भई उनखे हुंडी चवंदा हुआ उहा हुंडी बि पाण सां खयईं ऐं मुंहिंजा दोस्त रवानो थियो पंहिंजे ॻोठ आयो ॾिठई त 12 सालनि में रिवाड़ी ॻोठ मज़ा नंढड़े ॻोठ मां वॾो शहर थी वियो पुछा कयई अबा हिन महले में हिकिड़ी कुराड़ी रहंदी हुई माण्हू चवंदा हाओ हाणे हाणे अधु कलाक थियो आहे गुज़ारे वई अधु कलाक थियो आहे गुज़ारे वई ठीक सुभान अल्लाह हिन जो कर्ज़ हो मूंते कफन जो हाणे इन जो कफन मां कंदुसि माईअ जो न को ओही न को वाही गरीब मिस्कीन ज़ाला बेवाही का लाश पियो आहे को खणण लाइ तयार कोन्हे ही सेठ माण्हू हो उन माईअ जे 7 रुपयनि मां करोड़पति थी वियो हो जल्दी क़ब्र खोटण वारा घुरायई कफन घुरायई मायूं घुराए तड़ ॾियारायई मौलवी घुराए जनाज़ो पढ़ायई कल्हे कांदी हज़ारे माण्हू करे क़ब्रिस्तान ॾे खणाए अंदरि क़ब्र में ॼमल लथो आहे ॿियनि खे चई मां हिन जो कर्ज़ी आहियां हीअ मुंहिंजे अम्मा जे जाइ ते आहे क़ब्र में सामीअ में हिनखे आऊं थो लाहियां हे पाण लही माईअ खे क़ब्र में जो सुम्हारियई हिनखे जेको चेक पैसनि जो पियो हो हुंडी पई उहा अंदरि किरी पई हिनखे ख़बर कान पई मिटी वराए क़ब्र सिधी करे ॿाहिरि जो निकितो संभारे त पैसा मूं वारा क़ब्र में दिल में चई वाह जो 70 रुपया कुराड़ी वरता है मूंखों त 1000 कसे वई इहा ॻाल्हि रखी दिल में सभिनी ॻोठ वारनि खे चई बाबा हाणे हलो माई त बेवाही हुई सभु को हलियो वियो हिन बि हेॾे होॾे ताड़े ॾिठी त को कोन्हे खणी कोन रहूं क़ब्र कोठे उन हुंडी कढण जे लाइ उन चेक कढण जे लाइ क़ब्र खोटींदो वियो खोटींदो वियो खोटींदो वियो जंहिंमहिल सामीअ में पहुतो ॾिसे त सामी ख़ाली आहे चओ सुभान अल्लाह सामी खाली आहे मुंहिंजा दोस्तो अंदरि सामीअ खां ॾिसे त हिकिड़ी कोठी ठही पई आहे दरवाज़ो जीअं मस्जिद शरीफ़ जो आहे ईअं सामीअ में अंदरि दरी नज़र आई अंदरि वधो अंदरि वधी उन दर खां जो अॻिते वियो ॾिसे त सुभान अल्लाह बाग़ीचो लॻो पियो आहे अहिड़ो बाग़ीचो आहे जो हिन जे अखियुनि न को ॾिठो न को कननि ॿुधो थधी थधी हीर पई लॻे सुठी सुठी ख़ुशबू पई अचे उन जे विच ते तख़्त ठहियो पियो आहे उन तख़्त जे मथां हिंदोरा लॻा पिया आहिनि अञा जो निहारे तो कुराड़ी औरत नौजवान 18 सालन
जी छोकरी बणी वेठी आ उनखे हूरूं लोॾे रहियूं आहिनि हिनखे ॾिसी चए अब्बा हलिया 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 हे अंदर वयो कुरारी हिनखे चयो अब्बा कीअं आयो आ चई अम्मा तुंहिंजो ही हाल कीअं थियो आ मां त तोखे सामीअ में सुम्हारे वयोसि चए थी अब्बा हाओ मूं जेको तोखे वाट अल्लाह जे कर्ज़ ॾिनो हो मुंहिंजो को बि अमल कोन हो पर उन तो वारे कर्ज़ जे एवज़ में रब करीम मूंखे हीअ जन्नत ॾिनी आहे सभई जो सुभान अल्लाह ये उन्हीं कर्ज़ जे एवज़ में मूंखे अल्लाह पाक जन्नत ॾिनी आहे कंहिंजो ॾिनो किनो कोन थींदो आहे जी सुभान अल्लाह अम्मा त मज़ेदार तोखे ख़ुदा इनाम ॾिनो आहे गौस अली कलंदर लिखे थो त 2-4 ॻाल्हियूं माईअ सां कयईं त घंटी वॻी टन कनाई वरी 2-4 ॻाल्हियूं कई वरी ॿीहर थियो टन सोच में पइजी वियो आख़िरकार वरी 2-3 मिंट बस कई त वरी आवाज़ टन जो थियो माईअ खे चई भलायो घड़ी घड़ी घंटीअ वारो आवाज़ पियो अचे छाजो आवाज़ आहे माई चयो पुट दुनिया जे तख़्ते ते 100 साल पूरो थींदो आहे हिते घंटी वॼंदी आहे 3 घंटियूं तो ॿुधियूं आहिनि दुनिया जे तख़्ते ते 300 साल गुज़री विया आहिनि 300 साल जी हाँ मुझो पोइते कारोबार मुझी पोइते पेढ़ी मुझो पोइते मार्केट मुझो पोइते वापार 300 साल कीअं मां त ॿाहिरि थो वञा माईअ चयसि ॿाहिरि न वञो ॾुखियो थींदे हे न मिड़ियो ॿाहिरि जो निकिरे त कब्रुनि जहिड़ी ॻोठ जो नक्शो ई मटिजी वियो आहे जंहिंखां पुछे पियो त हिते मूं घोड़ो ॿधो हो माण्हू खिलनि पिया हे चरियो थियो आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पार पता ॾिनई त माण्हुनि ॿुधायो हाओ हिकिड़ी कुराड़ी गुज़ारे वई उनखे दफ़न करण जे लाइ हिकिड़ो माण्हू आयो हो उहो गुम थी वियो हो उनजी का ख़बर कान्हे पर उनखे 300 साल गुज़री विया आहिनि पोइ हिनखे तस्दीक थी त वाकई हू जहान ॿियो आहे त ही जहान ॿियो आहे हाणे मां तॾहिं तोखे चवां थो त क़बर वारो जहान निरालो आहे जो क़बर वारो जहान मुस्तफ़ा करीम फरमाईंदा आहिनि क़बर जो अदब कजां हया कजां दग कोन्हे हेॾां मुंहिंजा दाटा डाहनि हेॾां क़बर आहे दग कोन्हे को मुस्तफ़ा फरमाइनि था दग नथी त क़बर ते पेर न रखजांइ टांडनि ते भली रखजांइ छाजे करे जो क़बर जी अल्लाह तबारक व तआला तमाम वॾी इज़त फरमाई आहे मुंहिंजा दोस्त इहा क़बर मोमिन जे वास्ते जन्नत जो बाग हूंदो आहे चओ सुभान अल्लाह छाजे लाइ इन्हीअ जे करे जन्नत जो बागीचो हूंदो आहे जो इन क़बर में सुम्हण वारे शख़्स सारी ज़िंदगी ख़ुदा जो ख़ौफ़ पंहिंजे दिलि में रखियो आहे पोइ जंहिंजे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो आहे तव्हांजा बेड़ा ई पार थी वेंदा आहिनि दुआ कयो तव्हांखे असांखे अल्लाह ताला ख़ौफ़ ख़ुदा नसीब फरमाए अल्लाह जे बाननि जी सोहबत नसीब फरमाए जो कुझु मूं चयो आहे अल्लाह साईं तव्हां असांखे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह तबारक व तआला हिन दरगाह जे फैज़ खे ता क़यामत जारी सारी फरमाए परे परे खां जेका जमात मोहब्बत वारी आई आहे अल्लाह ताला उनखे विख विख जो अज्र अज़ीम अता फरमाए मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हाणे दुआए ख़ैर घुरो रब करीम शल तव्हां असां सभिनि जूं दिलि जूं दुआऊं तमन्नाऊं पूरियूं फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन या अरहमर राहिमीन या राहिमल मसाकीन या इलाहुल आलमीन पंहिंजे प्यारे हबीब जे सदके असां जूं दुआऊं क़बूल फरमा या अल्लाह बीमारनि खे शफ़ा अता फरमा कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा तंग दस्तनि खे हिलाल जी रोज़ी नसीब फरमा हिन महफ़िल में जेके आया तन जा बेड़ा पार फरमा या अल्लाह असांखे मदीने शरीफ जो दीदार करा बैतुल्लाह जी हाज़री नसीब फरमा या अल्लाह जन दोस्तनि हिन जलसे मल्हाइण में ख़र्च मदद ताउन कयो आहे तन जा बेड़ा पार फरमा या अल्लाह असांजे मुल्क पाकिस्तान जो ख़ैर फरमा या अल्लाह हिन सारी जुमिले जमात जो ख़ैर फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी
या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद।